बाबा साईं कुछ हंधनि ते सोढल वारनि जो ॾस पियो, असां सां उहे न मिलिया ऐं न वरी असां उन्हनि ते को ज़ोर ॾिनो त असां सां मिलूं। ठीकु आहे दर, छोकिरनि जे मसइले खे हल कयूं था। तूं ईअं कर जो पहिरियां ग़ुलाम ऐं वज़ीर वारनि खे लेत घुरा। जी बाबा साईं, पर बाबा साईं ॻाल्हि छा आहे? इहो सूबेदार एहसान मुंहिंजो कद मापण थो चाहे। बाबा साईं पोइ माप सही ॾेई था अचूंसि। न दर, इहो सूबेदार इन क़ाबिल न आहे जो उन लाइ तव्हांजे ग्रुप खे मोकिलियां। उन लाइ त ग़ुलाम ऐं वज़ीर वारनि जो ग्रुप ई काफ़ी आहे। बाबा साईं छोरनि खे सचपुर ॻाल्हाए आयो आहे, उन्हनि जो पीउ त हाणे तव्हां खणी ईंदो, ॿियो मिड़ई ख़ैरु आहे। जे इहो हेॾे तव्हां खणी आयो त ॿ टे बूथ या पदर मां बि हणी छॾींदोमांसि। हा बाक़ी जे मंसूर ख़ान ॾे तव्हां खणी वियो त पोइ वरी उन ॻाल्हि सां मुंहुं केरु ॾींदो? बाबा साईं मंसूर खणण जे करे कमदार मत न वझंदो। बाबा साईं इहे असांजे ॻोठ जो मसइलो आहे, इन में मंसूर खान जो असांजे मसइलनि में छा वञे? असां पाण में विढ़ंदासीं बि ठहंदासीं बि। बाबा इहो मंसूर ख़ान वरी हरू भरू पाण खे मोतबर थो सम्झे, ॻोठ ऐं शहर में को फ़र्क़ु ई नथो रखे, वॾो पाण खे मसीहा थो सम्झे। मीर साईं कहिड़ा आया कई विया, उन्हनि बदिला आंदो जो ई बदिला आणींदो, ॿियो मिड़ई ख़ैरु आहे। अबो इहा ई त ॻाल्हि हुन बेवकूफ़ खे सम्झ में नथी अचे न। छर छंग वते थो चवंदो मां तब्दीली आणींदुसि, हाणे हे सही तब्दीली आणींदो। पोइ बाबा साईं उनजो अलाह आहे, घणो वक़्तु हिते जी कोन सघंदो। हा इहो हिन जेको ख़तरनाक खेल शुरू कयो आहे, इन जो अंजाम ई ॾाढो भयानक निकिरंदुसि। जंहिं क़ौम जे हक़नि जा ई नारा पियो हणे, ॾिसजां हिकड़ी इहाई साॻी क़ौम हिन खे खॾ में उछले पोइते हटी वेंदी। इहा ॻाल्हि हुनखे पोइ सम्झ में ईंदी। इहे ई सही आहिनि जेके हिन क़ौम जा हक़ लथाड़नि था, जेके हिननि खे फरनि था, जेके हिन जी इज़त सां था खेॾनि। हिनखे पोइ ख़बर पवंदी त हीअ क़ौम चङे जे क़ाबिल आहे ई न। सच था चओ मीर साईं, मंसूर खान वॾो बेवकूफ़ आहे। जेकॾहिं अकुल इस्तेमालु करे हा न, करोड़ जा अरब ठाहिया, अरब। अलाह जंहिंखे अकुल ॾिए। हुकुम बाबा। सूबेदार मुंहिंजो कत ऐं वज़न में उबांदो थियो आहे। राति कुझु छोकिरा वठी वञी इन सूबेदार खे माप तौर ते ॾेई छो। जी बाबा। ख़्यालु रहे त हू कानून जो माण्हू आहे, उनखे सिर्फ़ु पंहिंजो वज़न ॿुधाइजाओ, बाक़ी पंहिंजी हद खां निकिरण जी का बि ज़रूरत न आहे। ईअं ई कंदासीं बाबा साईं। ॿियो कोई हुकुम असां लाइ बाबा? छा था सम्झो त असां हिन क़ौम खे बेदार करण में कामयाब वेंदासीं, जा हिन क़ौम खे ज़ुल्म सहण जी आदत थी चुकी आहे। बाबा जंहिं सां बि मिलूं था ईअं लॻे थो त हर माण्हू हिन निज़ाम मां बेज़ार आहे। पोइ ख़ामोश छो आहे? बाबा साईं उहो सम्झनि था त कुझु बि कोन थींदो, अजायो पंहिंजो नुक़सानु करे वेही रहंदासीं। आज़ादी रत घुरंदी आहे, हाणे जेसि ताईं असांजो रत न वहंदो, जे असां मां केरु क़ुर्बानी न ॾींदो त असां हिन सिस्टम मां निकिरी कोन सघंदासीं। उन्हनि जे ख़ौफ़ खे ख़तमु करिणो ई पवंदो ऐं सभिनि खे मुतहद करे हिकु मुठ करिणो पवंदो। क़ौम हाणे मायूस थी चुकी आहे, पर असांखे मायूस न आहे थियणो ऐं तव्हांखे बि हिकु जाइ ते न आहे बीहणो। ॻोठ ॻोठ शहर शहर वञी ॾिसो, जेकॾहिं को अॻिते वधणु चाहे ऐं क़ौम जे हक़नि लाइ विढ़णु चाहे ऐं उनखे इन तहरीक जो हिसो बणायो, जेकॾहिं इहो कमु ज़ाहिर थियो न त पोइ असां मां केर बि ज़िंदा कोन बचंदो, सभु जा सभु मारिया वेंदासीं। छो जो असांजा इन ताक़त में न आहियूं जो पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयूं। जॾहिं सम्झंदासीं त असां पूरी ताक़त में अची विया आहियूं त पोइ असां पुरअमन जलसनि सां इन कम जी शुरूआत कंदासीं। हाणे असां हिते खूनरेज़ी नथा चाहियूं, छो जो पहिरियां ई क़ौम जो घणो रत वही चुको आहे। हाणे वधीक न, बसि वञो ऐं वञी पंहिंजो कमु कयो।
ठीकु आहे बाबा साईं। सोट वो छा सलाह अथई? अली मुराद वारनि खे ॾारो था ॾियूं। सभु क़ीमती सामान ॿुहारे था अचूं। सोट उन्हनि सोचे सम्झी घर ख़ाली कयो हूंदो ऐं थी सघे थो त क़ीमती सामान पाण सां गॾु खणी विया हुजनि। बाक़ी रहियल सामान साड़े खाक करे छॾींदासीं ने। ईअं ख़बर पवे ने त जे ककर वसाए कहर दरिया त चओ सुकी वञे पार। जेकॾहिं प्रोग्राम पको आहे त मां अदा वारनि खे वञी ॿुधाए थो अचां त अॼु चौकी तूं ऐं मां ॾींदासीं। तूं वञी सोट खे मुतमिन करे आ, न त अधु राति जो वतंदो असांखे ॻोल्हींदो। अदा अॼु राति कयो मां ऐं सोट पारो ॾींहुं सिर्फ़ु गोड़ ते पारो ॾिजो, गोड़ छॾे करे का ॿी शरारत न कजो। अदा ही कोन वणंदई। असांखे टंगुनि में एतिरो साह ई कोन्हे जो राति जो वतूं ॿिए हंधि धिका खाईंदा। अधु राति जो अची करे मूंखे न उथारीजो, मां कोन चांहि करे ॾींदीमांव। भाॼाई चांहि जी ज़रूरत पई त उतां ते ठाहे वठंदासीं, उते हर शइ पई आहे। एॾो ख़ासि ख़तरो न आहे, पीर लाइ सोडल ॿार आहिनि, थी सघे थो त कुझु करनि, इन करे तव्हांखे मोहताज रहणो पवंदो। इन ॻाल्हि खां तव्हां बेखौफ़ थियो, कुझु बि न थींदो। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे त तूं हिन शैतान माण्हूअ जे दोखे में कीअं अची वियो। तोखे इहा ख़बर न आहे त छापे वक़्तु असांजे मथां छा गुज़रियो आहे। दहशतगर्दी केस में चालान कंदासूं। हितां जा सभ खां वॾा दहशतगर्द तव्हांजो सूबेदार सूबेदार ओतिरो ज़ुल्म कर जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघे। सोटो पीउ शाहनवाज़ ख़ान कसम खयों थो वञे त छापो हुन नाहे हणायो। सोट तूं शैतान जे ॻाल्हियुनि में अची वियो आहीं। मां चवां थो त पंहिंजूं अखियूं खोल। मां बाबा जी चाचा खे छॾाइण थो चाहियां, तव्हांजे मथां पुलिस जो ज़ोर टोड़णु चाहियां थो। मां नथो चाहियां त मां रहज़न वारनि सां छिड़ो वारियां, इन ई करे फ़ैसिलो करणु चाहियां। मां चवां थो ग़लति थो करीं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त तूं हिन ख़ानदान जो वॾड़ो कॾहिं खां वठी थियो आहीं। सुठ ॻाल्हि वॾड़े थियण जी न आहे, पर मां हिन ख़ानदान खे मसइलनि मां कढणु थो चाहियां। तूं मसइलनि मां असांखे कढणु कोन थो चाहीं, अञा वधीक असांखे मसइलनि में धिकणु थो चाहीं। सुठ जे करे रहज़न ई असांजे विच में ॻाल्हियूं थी थियूं वञनि ऐं फ़ैसिलो निबरी थो वञे ऐं हू केस था बि हथु खणी था वञनि, त पोइ ॿुधायो हिन में कंहिंजो फ़ाइदो? ॿुधाए सुठ, हिन में असांजी भलाई आहे या मां ख़ानदान खे नुक़सानु पियो पहुचायां? इहे असांखे पंहिंजो ख़ानदान सम्झनि पिया ऐं उन बराबरी असांखे प्यार ॾियनि पिया। इन करे तूं असांजे लाइ परेशान न थी। अदा अमा साइण मूंखे धीअ जी सम्झे थी ऐं अदा मंसूर मूंखे भेण पियो चवे। हिते असां महफ़ूज़ आहियूं जेसीं ताईं अदा वॾो ॿाहिरि नथो अचे। हीअ असांजी हिफ़ाज़त कंदा। सोडल खे तूं काॾे रवानो करे हिते पहुतो आहीं? चाची सोडल मीर शाहनवाज़ ख़ान जे तरफ़ वियल आहे, जॾहिं त असांजो असुल दुश्मन उहो ई आहे। सोडल खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। चाची मूं सोडल खे सम्झाइण जी वॾी कोशिशि कई, तूं छा थी सम्झे चाची? सोडल मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण वारो आहे। अदा तोखे हाणे हिते रहणो पवंदो ऐं ॿाहिरि वञण जी बेवकूफ़ी न कजांइ। हितां ॿाहिरि सोडल खे वठण लाइ वेंदुसि, अगरि उहो हिते अचे पोइ हुनखे तव्हां सम्झाइजो। सोडल सिर्फ़ु पंहिंजी हलाईंदो आहे, हू ॿिए कंहिंजी न ॿुधंदो। जेकॾहिं हू कंहिंजी ॿुधणु नथो चाहे न त हू नुक़सान में वेंदो। मुराद बेवकूफ़ न हो जो तव्हांखे हिते छॾे वियो। जेकॾहिं मुराद रईस खे पंहिंजो सॼणु सम्झे हा, उहो असांखे घर मां निकिरण जी ज़रूरत ई कान पए हा। सुबुह जो तूं वञी सोडल खे साम्हूं वठी अचिजांइ, उन ॾींहुं मां पाए सम्झाईंदसि।
सोट जेकॾहिं वीर शाहनवाज़ ख़ान बैज़न वारनि सां ॻाल्हियूं कराए थो त मां कंदुसि ऐं जेको मां हुते क़बूल करे ईंदुसि न उहो असां सभिनी खे मञणो पवंदो। सवा तोखे ऐं दौलाब जे तुंहिंजे पलव में कुझु बि कोन पवंदो। उन्हनि ठगनि खे मां थो सुञाणियां, उहे तुंहिंजे वठ में कॾहिं बि कोन ईंदा। सोट मां वार न आहियां ऐं ना ई वरी एॾो को बेवकूफ़ आहियां जो उन्हनि जे फरेब में अची वेंदुसि। हिन करे सोट तव्हांखे मुंहिंजे मथां भरोसो करिणो ई पवंदो, करिणो पवंदो। अदा हिन जे मथां मीर शाहनवाज़ कहिड़ो जादू कयो आहे? इहो कमीणो इंसान असां सोटनि जे विच में नफ़रत पैदा करण जी कोशिश थो करे, पर मां उन कमीणे जी ख़्वाहिश कॾहिं पूरी थियणु कोन ॾींदुसि। पूरो घर खाली आहे सोट। लॻे थो त असांजे ख़ौफ़ खां खुंजी विया आहे। घर में उन्हनि को बि क़ीमती सामान न आहे छॾियो जेको पाण सां गॾु खयूं हलूं। पोइ हिते असां अजाया बीठा आहियूं सोट, असांखे हलणु खपे। वापसि त हलंदासीं, पर सबूत हिते छॾियूं हलंदासीं। उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त असां हुननि जे अङण ते पंहिंजा पेर चपियूं था वञूं? पोइ ॾियूं था पूरे घर खे पाण। पूरे घर खे साण। इहो बि दुश्मन सां ज़ुल्म हूंदो, नाइंसाफ़ी हूंदी। हुन करे दुश्मन जी हिकु रिनी बि साण उन्हनि जे सीननि में पायूं मची विधियूं। तूं हिन घर जो हुलियो मटाए, मां हुननि जे अङण ते पंहिंजा पेर पका कयां त कीअं ख़बर पवे न त चए ककर वसाए कर, दरिया त चा पर सुकी वञे ॿार। अच्छा वाज हलिया ॾियाल सोट सां ॻाल्हाए? जी रईस, त सूबेदार साहब खां इहो पुछो त बाबा ऐं चाचा वारा किथे? उनजे लाइ तूं परेशान न थी, उन्हनि खे क्वार्टर घाट कयो आहे। सुबुह जो तव्हां वटि पहुची वेंदा। हिन वक़्तु छो न? हींअर आराम में आहियूं, राति गुज़री वेंदी, तूं परेशान न थी। ॾिसो बाबा, जॾहिं उन्हनि खे आज़ादु कराइण जो ज़िम्मो मूं खयो आहे त पोइ तव्हांखे परेशान न थियणु घुरिजे सोडल। तेसि मां परेशान इन करे आहियां जो तूं पढ़ो पी आहे, तकलीफ़ में हिकु राति बि बर्दाश्त करे न सघंदो। उनखे का बि तकलीफ़ न ॾींदासीं, इहो मुंहिंजो अव्हां सां वाइदो आहे। बाबा हाणे तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो, हू इंशाअल्लाह ताला सुबुह पहुची वेंदा। ठीकु आहे। माजिद छोरनि खे असां वॾो कुटको ॾिनो आहे, पर छोरा बेहया ऐं बेनीम कान। तूं ॿ टे ॾियार घर खां ॿाहिरि न निकिरजां। अता तूं त हितां जो कमदार आहीं, तुंहिंजो हिते वॾो दाबो आहे, पोइ बि तूं उन्हनि छोरनि खां डिॼीं थो। मां उन्हनि खां कोन थो डिॼां,
मुंहिंजे साम्हूं अहिड़ियूं डिंगूं भॻल हूंदनि पर तूं उन्हनि खे मिलंदे न तोखे अजाए बेइज़तो कंदा ॿियो मिड़े ख़ैरु आहे। अदा हाणे हू अदा माजिद सां चप पइजी विया आहिनि। जिते बि अदा उन्हनि खे मिलंदो न छिक छिकाणी ज़रूरु शुरू थी वेंदनि। अदा जेकॾहिं हिन चकर मूंसां नाइंसाफ़ी कनि न पोइ रईस खे चई उन छोरनि खे पुलिस जे हथां टंगराइजांइ। सूबेदार ऐसा तेरे मधी मात करे भई मावा के वो नीचे चक्कर पे ना पांड तव्हां छा था सम्झो त तव्हां टिजण में मूंखे कामयाब थी वेंदो मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। एॾी मजाल जो तव्हां कानून में हथु था विझो। असां कानून जे मुहाफ़िज़ में हथ न आहिनि विधा पर हिकु वॾेरे जे तले में हथ विधा आहिनि। ज़बान संभाले ॻाल्हा। बस तूं असांखे अदब सेखारींदे पहिला तूं पंहिंजा करतूत ॾिठा आहिनि आवाम जो रत चूसे चूसे वॾा बंगला ठाहिया अथई ऐं तूं वरी पाण खे ईमानदार तो समझी। तुंहिंजे कार ऐं करतूतनि जा सबूत सभु वॾे वटि मौजूदु आहिनि। असां तोखे इज़त सां सम्झाइण लाइ आया आहियूं त सुधरी वञ। ऐं जेकॾहिं ॿीहर वॾे सां बदतमीज़ी कई न विच शहर में गोलियूं ठोकींदासीं ऐं तुंहिंजी थियल करप्शन जा समूरा सबूत तुंहिंजे मथां उछलाए छॾींदासीं। अॼु खां पोइ जेकॾहिं तूं कंहिं बि ईमानदार या बेदोही में हथु विधो त तुंहिंजो अंजाम मौत हूंदो मौत। हाणे असां कंहिं बि राशि ऑफिसर खे बश्क कोन कंदासीं। सुधरी वञ त सुठो थी न त तोखे असां सुधारींदासीं। अचो पुट जेकॾहिं घर जो गाॾो हलाइणो आहे त हाणे तव्हां ॿिन्ही खे कमाइणो पवंदो। बाबा मां त इहो ई सोचां थो साॻियो घोर वारो कमु शुरू कयो। हिकिड़ो ॾींहुं घोर ते मां वेंदुसि ॿिए ॾींहुं अदा खुदनि वेंदो। मिठो इहो कमु तूं पाण लाइ सोच मूंखां इहो घोर जो कमु कोन थींदुई। वटि सॼो ॾींहुं घटी में पटाला वठो पटाटा वठो मूंखां इहो कमु कोन थींदुई। हा दा वॾो ऑफिसर आई जो तोखां घोर जो कमु न थींदो मानी त 3 वेलनि जूं खायो वञी। असांखे त मेरे वाट अलाह जो गिरो मिली पवंदो। अड़े निभागा छोरो तव्हां पंहिंजो सायो कयो। मां वञी रहियसि मंसूर खान वटि नौकरी कयां थो मुंहिंजो पेट गुज़र उतां थी वेंदो। अदा मिठू मंसूर खान वटि मुंहिंजे लाइ कमु बेताड़जां। भले मिठू को जो डीसी जो पुटु लॻल आहे जो पाण सां गॾु तो लाइ बि कमु ताड़ींदो। ओ त पाणे ते पिया असांखे त इहा सोच ई कोन हुई त पुलिस असां मां ईअं जल्दी हथ कढंदी। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मीर शाहनवाज़ खान असां ते एॾो महिरबान छो थी वियो आहे। इन जा ॿ कारण आहिनि चाचा। हिकु त असांजो मंसूर खान तरफ़ लाड़ो ॾिठाई ॿियो इहो त असां मीर शाहनवाज़ खान खां परे थींदा वियासीं। हुन इहो सोचियो त किथे इहो ॻोठु बि मुंहिंजे हथनि मां निकिरी वञे। अॻिते जो छा सोचियो अथई पुटु? मीर शाहनवाज़ खान असां धुरियुनि में फ़ैसिलो कराइणु चाहिनि ऐं मूंखे इहा सलाह तव्हां ॿिन्ही वॾनि खां वठणी आहे। जेकॾहिं असां फ़ैसिलो न वारियो त पुलिस जो ज़ोर वधाईंदा ॿीहर असांखे तंग कंदा रहंदा। पर हिन फ़ैसिले ते सौट वारा राज़ी न आहिनि बाबा। जेकॾहिं असां फ़ैसिलो न कयो त मुराद वारनि खे सज़ा लॻी वेंदी ऐं तव्हांखे पुलिस रूपोश ॼाणाए छॾींदी ऐं असांखे फ़ैसिलो करणु घुरिजे। हा पुटु अदा सही थो चए। फ़ैसिलो वारे अचोसि। जेकॾहिं फ़ैसिले में मुतमइन न थियासीं ऐं इंसाफ़ न मिलियो त साफ़ इनकार करे छॾींदासीं। ठीकु आहे बाबा मां अॼु वञी शाहनवाज़ खान सां ॻाल्हायां थो। सभ खां पहिरियां त ॿारनि खे वापसि घर वठी अचो। न बाबा फ़ैसिले खां पहिरियां ॿारनि खे हिते वापसि न आहे आणणु छो त रहिज़न वारनि जे मथां को बि भरोसो न आहे। कुझु बि करे सघां सौट सर मां हाणे वधीक मंसूर खान खे बर्दाश्त नथो करे सघां। जेतिरो जल्द थी सघे हुनजो बिलो कयो। सिर्फ़ तव्हां न मंसूर खान जो ॿिए हंधा बि शिकायतूं आयूं आहिनि। सर पोइ हुकुम कयो त मां मंसूर खान खे गिरफ़्तार करे अची लाकअप कयांसि। मंसूर खान को आम माण्हू न आहे जो हुनखे असां गिरफ़्तार करे अची लाकअप में बंदि कंदासूं। हू कानून पढ़ियो वेठो आहे हुन लॉ जी डिग्री हासिल कई आहे। उनखे गिरफ़्तार करण लाइ हिकु त असांखे सबूत जी ज़रूरत पवंदी
उनखां पोइ ई असां मंसूर खान जी गिरफ़्तारी जा वारंट कोर्ट मां हासिल करे सघंदासीं। जेकॾहिं तो बग़ैर वारंट जे मंसूर में हथ विधा त उहो हिन शहर खे महशर जो मैदान बणाए छॾींदो। सर, जंहिं मूं में हथ विधा मां उनखे बख़्श करे छॾिया। तव्हां मंसूर जे छाड़तनि में हथ विझी सघो था। उन्हनि लाइ हिन शहर खे दोज़ख बणाए छॾियो त जीअं सभु जो सभु मंसूर जो साथ छॾे ॾियनि या ही शहर ई छॾे वञनि। ओके सर, उन्हनि सां मां इहो ई अशर कंदुसि। जंहिंमें हथ विझी उन ते कूड़ी सची NC ज़रूरु दाख़िल कजां जीअं कमु क़ानूनी लॻे। सर, कमु पको करे पोइ उन्हनि में हथ विझंदुसि। तव्हां इन ॻाल्हि खां बेफ़िक्र रहो। ओके साहब, तव्हांजी वजह सां यस सर। अॼु मां तव्हां सां मिलण थी चाहियां। अॼु मां नथो अची सघां। हा साईं, हा, मूंखे त इहा अॻे ई ख़बर हुई त तूं मूंखे ना ई चाहींदो। मां चाहींदो आहियां। अच्छा, त पोइ खण कसम। कसम खणी थी चवां, हुन ज़ात दिलो जंहिंजे करम सां मुंहिंजी पैदाइश थी। त पोइ ॿुधा त तुंहिंजी मोहबत कंहिंसां आहे? मुंहिंजी पहिरीं मोहबत मुंहिंजी माउ सां आहे, जंहिं मूंखे जनमु ॾिनो आहे, जंहिंजे पेरनि हेठां मुंहिंजी जन्नत आहे। ऐं मुंहिंजी ॿी मोहबत तोसां आहे, जंहिंसां ज़िंदगी गुज़ारण जा वचन कया अथऊं। तव्हां ॿिन्ही खां बि अफ़ज़ल मोहबत मुंहिंजी धरतीअ सां आहे। जॾहिं बि धरती मूंखे पंहिंजे फ़र्ज़ लाइ पुकारींदी त मां पोयां उन हस्ती जे सॾ खे बि कननि था तारे अॻिते निकिरी वेंदुसि, जंहिंजी कोख मां जनमु वरितो आहे, जंहिंजे पेरनि हेठां मुंहिंजी जन्नत आहे। पोइ तूं ई ॿुधा त छा मां तुंहिंजे सॾ ते वञिणो आहियां? थोरो इंतज़ारु कर। वॾो सख़्तु दिलि इंसान आहे, इन सां मां ज़िंदगी कीअं गुज़ारींदसि? ही निभागा त साम्हूं अचनि था पिया, जेकॾहिं वापसि न थियमि त कंदा पूरे ॻोठ में बेइज़तो। पाण त आहिनि असुल खां बेइज़ता, पर मुंहिंजी इज़त खे धूड़ मिलण लाइ देरि ई न कंदा। सुठो इन में माजिद पासो कर चरनि खां। अदा माजिद वञे थो पियो, छा सलाह अथई? ॾियांसि उछल। अदा तेरे पादरनि जो बुत मां सूर ई ख़तमु न आहे, तूं वरी ॿिए पादरनि जी ॻाल्हि थो करी। अदा जहिड़े करण जे लाइ दिलेर त थियणो पवंदो आहे न। आओ ॾियांसि पोइ। भले अच। तरी ॻाल्हि इहो जेको रेस आहे न, सोडल खे अहिड़ियूं त पटियूं पढ़ाईंदो जो इहो सोडल पाण ॼाण वञी रज़न जी झोलीअ में किरंदो। अदा सोट को नंढो ॿार न आहे, जेकॾहिं गाॾियुनि में वेंदो त सोचे सम्झी वेंदो। हुन सां गॾु चाचा वारा बि हूंदा। चाचे वारा वरी कहिड़ा उथियल वेठल आहिनि? उन्हनि खे कहिड़ी ख़बर त खूननि जे तकरार जो निबेरो कीअं थींदो आहे? सोट चई वियो आहे त फ़ैसिलो ज़रूरु कंदो, मुड़ंदो हू कोन। वॾी ॻाल्हि त असां हुन फ़ैसिले खां आज़ादु आहियूं। माण्हू सोट वारनि जा मुअल आहिनि, हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे त इहो फ़ैसिलो कीअं था निबेरनि। अदा हू पीरल खे बि फ़ैसिले में गॾु वठी वेंदा। न हली कान न, मूंखे पूरी पक आहे पीरल ते केॾो बि ज़ोर छो न लॻाइनि, पर पीरल फ़ैसिले में कोन वेंदो। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।